ख़बरुनि अपडेट जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे सेवण मां खे ख़बर ॾींदा हलूं तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवण शहर में रमज़ान मुबारक महीने जे आख़िरी ॾहे जे शुरू थींदे ई अल्लाह जे घरनि में ख़तमुल क़ुरान जा जलसा शुरू थी विया। ख़तमुल क़ुरान जे सिलसिले में 24 रमज़ान शरीफ़ जी राति जो मरहूम अली बख्श लुंड दादे जी मोरी सेवण वार्ड नंबर 1 जी मस्जिद में हिकु अज़ीम शान जलसो मुनक़िद कियो वियो। जलसो हर साल जीअं हिन साल बि मस्जिद जे मुतवली ऐं पाड़े वारनि जिन जलसे जो एहतमाम कयो। जलसे में केतिरनि ई हाफ़िज़नि ऐं मौलवी साहिबान शिरकत कई, जिन में जनाब साईं कुर्बान अली जेको हिन मस्जिद जो पेशमाम पिणु आहे उन आयल महिमाननि खे ख़िताब कयो ऐं चयो त रमज़ान शरीफ़ जो महीनो महिमान महीनो आहे। अल्लाह तबारक ताला ही महीनो मुसलमाननि खे हिकु तोहफ़े तौरु ॾिनो आहे। असां मुसलमाननि खे घुर्जे त हिन महीने में वधि खां वधि इबादत करियूं ऐं पंहिंजे कयल गुनाहनि जी अल्लाह साईं खां माफ़ी घुरूं। अल्लाह साईं माफ़ करण वारो आहे। जॾहिं त हिन जलसे जे मौक़े ते दादे जी मोरी पाड़े जे घिटियुनि खे म्यूनिसिपल कमेटी सेवण जे सफ़ाई इंचार्ज बाकर हुसैन शेख ज़ोन 1 बुहारी ॾियाराई ऐं चुन वग़ैरह पिणु कराए ॾिनो।